अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून। वल्लज़ीना इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलात वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु वसदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारा सूरत शूरा जूं आयत अवांजे साम्हूं तिलावत कई हुई। इन आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन नेक बारनि जूं ख़ासि वस्फ़ूं बयान फरमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह से उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयान फरमायो। फरमाए वल्लज़ीना यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी कबीरा गुनाहन कड़ा। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह था। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिहि व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा।
फरमाई ज़मीन आसमान जितरा तवजा गुनाह हुजल मां रब चाहा त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदोसां। ये मुर्स ज़ाल जी हर गलती बर्दाश्त करे वेंदो। मानी कच्ची पक्की बचाई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वेंदो। लट्टा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई। शरीफ मुर्स पंहिंजे ज़ाल जी इहा गलती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुर्स जी मुहबत में मुर्स जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुर्स जे पीउ सहुरे खे शरीक कई, एॾी अज़ीम गलती आहे जो गैरतमंद मुर्स कॾहिं भी ज़ाल जी इहा गलती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह तो सब को वधीक गैरतमंद आहे। फरमाई इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमाए ज़मीन आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबलन जीड़ा तवाजा गुनाह हुजल मां चाहा त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदोसां छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदऊ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तॾहिं करे मुंहिंजे घर में मूंखों सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मूंखों सवा कंहिंखों बि का शइ न घुरिजो। बाबा उताको जे ॿार जी बंगलो हुजे ॿार जो, महिमान हुजे ॿार साहब जो, वो मेहमान मार साहब जी बंगले में वेही करे वरी का लंजार ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चाहे तूं प्यार। मां तव्हां खां पुछां थो हिन ॿार खे कावड़ ईंदी कि न ईंदी? अरे ज़ालिम उता कमू जी बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे बंगले में वेही करे ॿियनि खे तो मानीअ जो चवी, ॿियनि खे तो चांहि जो चवी। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे बंगले मां, ॿीहर मुंहिंजे बंगले में न अचिजा। हिन मार खे एॾी कावड़ थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चए, ही बर्दाश्त नथो करे। एॾी हिनखे गैरत थी अचे त रब त मारनि खां वधीक गैरतमंद आहे जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खे न सॾु करे, रब खां न घुरे, चए या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं। वही जो सिलसिलो बंदि थी वियो। मक्के जा काफ़िर पंहिंजे उताकुल में तबसरा पिया कनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। हू जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो 15 ॾींहं थी विया आहिनि, जिब्रील अचे ई कोन थो। नबी साईं खे एॾो ॾुख पहुतो, सदमो पहुतो, साईं जन रोई करे रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह मूंखे शाइर चयूं, मजनून चयूं, काहिल चयूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो। या अल्लाह मूंखे पत्थर आयूं उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾुख पहुतो आहे।
जो मुझा दुश्मन पंहिंजे उताकुल में था चवन त मोहम्मद को अल्लाह नाराज थी हुआ। या अल्लाह यो दुख मां बर्दाश्त न करे सघंदुसि। याद रखो मुसलमानों, शागिर्द परेशान थींदो आ, उस्ताद तसल्ली ॾींदो आ, बच्चो रोंदो आ त पीउ मां उनखे परचाईंदा हल। मुरीद परेशान थींदो आ त मुर्शिद दिलदारी ॾींदो आ। पर खुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजे सोणे नबी खे परेशानी थींदी त नबी खे तसल्ली ॾियण वारो रब हूंदो। अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो, जिब्रील जी रब जलील वन मुझे महबूब के जो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ओ मुझा महबूब, मुखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम, मुखे तुझे नल कारल कारल जुल्फन जो कसम। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, सोना तोखे छॾियो भी मां रब नाहे, तोखों मां नाराज भी कोन थियो। तू अञा नंढो अम्मा जे पेट में हुए, तुझो बाबू तोखों जुदा थियो, पर मां वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मां। तू 4 सालन जो हुए, तुझी अम्मा आमिना तोखों जुदा थी वई, पर मां वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मां। ओ मुंहिंजा महबूब, तू 4 सालन जो हुए, तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब तोखों जुदा थियो, पर मां वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मां। ववजदक ज़ाल्लन फहदा, ओ मुंहिंजा सोना तू नंढड़ो हुए, पंहिंजे ॾाॾे सां बैतुल्ला में आए हैं। तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब बैतुल्ला में अंदर वियो, तू ॿाहिरि वेठो हुए, निकिरी में पंहिंजे मुंहं सां जबलनि में गुम थी वे। तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब सॼो ॾींहुं तुंहिंजी ॻोल्हा पियो करे, करमल सफ़ा ते करमल मरवे ते पगा पियो ॼाराए त मुंहिंजो यतीम मुहम्मद गुम थी वियो आहे। सॼो ॾींहुं तोखे ॻोल्हियईं पर तूं कोन लधेसि। पछाड़ी में बैतुल्ला जे दरवाज़े खे अब्दुल मुत्तलिब चंबड़ी अचे दुआ घुरई, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी मुहम्मद, या अल्लाह मुंहिंजो पुटु अब्दुल्ला त जवानी में मूंखों जुदा थियो, उनजी निशानी नंढड़ो मुहम्मद। या अल्लाह मां मुहम्मद खे ॾिसंदोसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। या अल्लाह यो यतीम बचड़ो तूं मूंसां मिला। अबू जहल उठ ते खणी करे नबी सां खे बैतुल्ला जे दरवाज़े ते अचेला थई। अब्दुल मुत्तलिब के अबू जहल तो चए, ओ अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर, ही मामूली ॿार कोन थई, समझ में अचे तो त हीअ असां सभिनीनि जी सरदारी ख़त्म कंदी। अब्दुल मुत्तलिब अबू जहल के जो, अबू जहल अरे ज़ालिमैन, मुझे यतीम सां दुश्मनी न कर, ही सिर्फ तू जो सरदार ना है, ही यतीम मोहम्मद मुझो भी सरदार थई, पर क़यामत ताईं सॼी कायनात जो ही मोहम्मद सरदार थी। ओ मुंहिंजा महबूब, तू नंढड़ो हुए। अबू जहल पाण थो चवे अब्दुल मुत्तलिब के, ही नंढड़ो मोहम्मद जबलन जी घाटी में वेठो हो, जिए जो मुझे उठ जी नजर मोहम्मद ते पई त उठ मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमन में वेही रहो। अबू जहल तो चे, मां उठ ते मोहम्मद मुस्तफ़ा के खयुम, आडो पाण वेठुस पोया मोहम्मद उठो उथियो वरी वेही रहो, वरी उथियो वरी वेही रहो। जॾहिं मोहम्मद के आडो वेहारिम तॾहिं मुंहिंजो उठो थियो आ। समझ में अचे तो त हीअ असांजी सरदारी ख़त्म कंदो। अल्लाह से फमा ववजदक ज़ाल्लन फहदा, ओ मुंहिंजा महबूब जे मूसा के फिरौन जे घर में मां रब पालियो, इहे वक्त जो फिरौन अबू जहल तुझो दुश्मन हुयो, पर बचपन में तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला जे दरवाज़े ते पहुचाई। इहो भी मुंहिंजो तो ते थोरो थई, इहा भी मुंहिंजी तो ते मेहरबानी थई। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं, किरोगन मेलन वारी जन्नत। अल्लाह सां के पाण खे जन्नत जी ज़रूरत ना है, हू त ला मकान ला महदूद, फरिश्तन के भी जन्नत जी ज़रूरत कान अथव।
मुशरिकन ऐं काफ़िरनि जे लाइ बि रब जन्नत हराम करे छॾी आहे। इहा किरोगनि मेलनि वारी जन्नत रब तव्हां असां कलमे पढ़ण वारनि मुस्लमाननि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे। अक़ीदो सही बनायो, वॾनि गुनाहनि खां बचो। पीउ माउ जी नाफ़रमानी करण बि वॾो गुनाह अथव। अकुल वालिदैन, जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे, रमज़ान में बि उनखे माफ़ी न मिली। तंहिंजे करे त नबी से फरमा रिज़ा रब्बि फी रिज़ल वालिद, जंहिंजो पीउ राज़ी त रब बि राज़ी। वसख्तुर रब्बि फी सख्तिल वालिद, अबो नाराज़ त रब बि नाराज़। यहूदन ते लानत हुजे, अंग्रेज़न ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत हुजे, जेके चवनि था असां में इंसानियत आहे। अॼु असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान बि चवंदा बाबा अंग्रेज़ में वॾी इंसानियत। कहिड़ी उन्हनि ज़ालिमनि में इंसानियत है। कुंदूज में 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ स्टेज ते वेठा आहिनि, उन्हनि जे मथनि ते पटका पाता पिया आहिनि, उन्हनि जे गिची में गुलनि जा हार, उन्हनि जूं माइरूं ऐं भेनरूं पंहिंजे घरनि जे दरवाज़नि ते बीठियूं आहिनि त बचड़ा दस्तार करे अचनि त असां उन्हनि खे हार पारायूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेको हाफ़िज़ थींदो आहे उनजी वधि में वधि उमिरि 10 खां 12 साल, इहा उनजी उमिरि हुई। मां हाफ़िज़ थियोसि, मूंखे यादि आहे मुंहिंजी 8 साल या 9 साल उमिरि। मौलाना दुर मोहम्मद, तव्हां ॿुधो हूंदो, हिंगोक जा वारो, मूंखे खयो हुई मथे स्टेज ते दस्तार जे वक़्त में। चई बाबा ॾिसो हीउ हाफ़िज़ आहे, वरी जोगी आहे जोगी, वरी क़ुरान जो हाफ़िज़ थियो। मूंखे पंहिंजे वाले साहब स्टेज ते हंज ते खणी भाकुर पाता, उहो मंज़र मूंखे यादि अचे पियो त हाफ़िज़नि जी उमिरि इहा हूंदी आहे। 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ उते वेठा आहिनि मासूम। इन्हनि यहूदी अमरीकन उते ड्रोन हमलो कयो जो 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ उते जो उते सभु शहीद थी विया। उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा सभु उॾामी विया। पंहिंजे माइरुनि ऐं भेनरुनि खे बचड़नि ऐं भाइरनि जा लाश बि सही सालम न मिलिया। मां तव्हां खां पुछां थो, इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? उन्हनि ज़ालिमनि जे लाइ, कुतनि जे लाइ इस्पतालूं आहिनि ज़ालिमनि वटि, ॿिलनि खे पाण सां गॾु खाराईंदा आहिनि, कुतनि जे लाइ एसियूं आहिनि पाण सां गॾु सुम्हारींदा आहिनि, पर उन्हनि जा पीउ माउ कुराड़ा थींदा। अमेरिका, बर्तानिया, फ्रांस तव्हां वञो, उते कुराड़नि जे लाइ ढक आहिनि, कुराड़नि जा थाणा आहिनि। जीअं तव्हां असांजे पोख में कंहिंजी मेंह, कंहिंजी ढगी, कंहिंजी ॿकरी अची पवंदी आहे, पोइ उनखे लठियूं हणी वञी जानवरनि जे ढक ऐं थाणे में उछलाईंदा। उहे ज़ालिम पंहिंजे कुराड़े पीउ ऐं माउ खे घर मां कढी उन्हनि कुराड़नि जे थाणनि में उछलाईंदा आहिनि त इहे असांजे घरनि में थुकूं था उछलाइनि, असांजे घरनि में खंघनि था, असांजी निंड था फिटाइनि। मां तव्हां खां पुछां थो, इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी। इंसानियत अथव त इस्लाम में इंसानियत। कुरान मजीद में अल्लाह से फरमा इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा, खबरदार जॾहिं तव्हांजा पीउ माउ कुराड़ा थी वञनि, कमज़ोर थी वञनि, ॿिए पासे ॾांहुं उन्हनि खे बीमारी, पोइ फितरी तौर ते उन्हनि खे कावड़ ईंदी, कावड़ में तव्हांखे गारियूं ॾींदा, लठियूं हणंदा, पादर तव्हांखे उछलाए हणंदा। अल्लाह से फरमा फला तकुल लहुमा उफ, खबरदार अबो अमा गार ॾियनि त उन्हनि जी गार खे गार न सम्झिजो, या बि तव्हांजे लाइ दुआ अथव। अबो अमा तव्हांखे लठियूं हणनि, हथ बि मथे न खणिजो। इंशाअल्लाह पीउ माउ जी लठ जिस्म जे जंहिं हिसे ते लॻी, जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते, पर जहन्नम जो धुओं बि टच न थींदो आहे। अबो अमा जेकर पादर तव्हांखे हणनि, खबरदार उफ बि न चइजो, उन पादर खणी करे पीउ माउ जे पेरनि में वठी विझिजो। जेकर मुंहं में घुंड विझी कावड़ करे पुठी ॾेई हलिया वियो, ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो आहे, का शइ कान बचंदव। वला तनहरुमा, रब फरमायो 100 दफ़ा जेकर तव्हां खां पीउ माउ को सुवाल कनि तॾहिं बि उन्हनि खे झिणक बि न ॾिजो, जी सां उन्हनि खे जवाबु ॾिजो। हिकिड़ो मास्तर हुयो, पोइ डायरी लिखंदो,
जी असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं, हू बि डायरी लिखंदो त अॼु मां छा कयो, कहिड़ा कम कयुमि। पोइ रिटायर थियो, अखियुनि मां नज़र बि घटिजी वियसि। पोइ हिकु दफ़े पंहिंजे पुट खे चई आवाज़ न कजो न, जी सां हुननि खे जवाबु ॾिजो। वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। रब फरमायो पी मां जाॾो मौलवी थी न अचो, पीर ई साहब थी करे न अचो। अबे अम्मा जाॾो तव्हांजी हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। पखी जन महिल हेठि किरंदो आहे, पोइ ज़ुबानी हाल सां शिकारी खे चवंदो आहे यार मां हाणे तुंहिंजी मिल्कियत आहियां, कोई गबा गबा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे, खारे में पिंजरे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, टके मुल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां तुंहिंजी मिल्कियत आहियां। अल्लाह से फरमा वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। ओ मुसलमानो नौजवानो तव्हां भी पी मां जे आॾो अचो त ईअं चओ मुंहिंजा बाबा साईं, ओ मुंहिंजी अमर साईं मां भी तुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजो औलाद भी तव्हांजी मिल्कियत, मुंहिंजो माल भी तव्हांजी मिल्कियत, तव्हां मालिक हो असां तव्हांजी मिल्कियत आहियूं। उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी में बीठी आहे, तुंहिंजे बाबे कुराड़े तुंहिंजे पर पुठ बग़ैर पुछा जे विकिणी छॾी, खाई पैसा खपाए छॾियईं। न पाकिस्तान जो आईन तोखे इजाज़त थो ॾे तूं थाणे ते वञी बाबे ते केस करी, न शरीयत तोखे इजाज़त थी ॾे त तूं बाबे जी दाह वञी के मुफ्ती खां ॾेई करे बाबे खां हिसाब किताब वठी तूं केरु थींदो आहे। अल्लाह जे नबी 1400 साल पहिरियों फ़ैसिलो करे छॾियो, अंत व मालुक लिअबीक, तूं ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे, तूं केरु थींदो आहे जो बाबे ते तूं केस कंदे। अॼु 500 रुपया त असां अबे खे ॾियूं त उहो बि खाते में था लिखूं त बाबे खे मां 500 रुपया ॾिना। बाबा ये हिसाब ज़ालुनि सां कयो, ॿाहिरनि सां हिसाब कयो, अबे मां सां हिसाब न कंदा कयो, दिलि ते बि न आणींदा कयो त मां अबे मां खे का शइ ॾिनी आहे। अञा शुक्र कंदा कयो जे 500 रुपया 1000 रुपया तव्हांजे अबे मां तव्हांजा क़बूल कया आहिनि, न वठनि त छा बचंदो असांजो, माना नाराज़ आहिनि। इन्हनि खां दुआऊं वठो बाबा, ये कुराड़ा कम वारा अथव, ये हलिया विया त पोइ ख़बर पवंदी। आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबात फ़कीर में लिखियो आहे, हिकिड़ो ॿाराड़ी जो ग़रीब हो मिसकीन, हार पोइ करे मज़दूरी करे पुट खे पढ़ाई ऑफिसर खे, उनजो पुटु ऑफिसर थी मां वटि ठंडी में जो असांखे फ़िक्र आहे, राति जो 3 बजे उथी करे ज़ाल खे था चओ त मैं खे खड़ जो कुंडो ॾे, अञा मुअज़िन आज़ानी कोन थो ॾे त माईअ खे था चओ त पाहोड़ी खण में जा छेड़ा वञी खण, मैं जो असांखे फ़िक्र आहे। पर कॾहिं बि असांजो मुस्लमान नौजवान फजर जी नमाज़ खां बाद पीउ मां वटि न वियो त बाबा राति तव्हांजी कीअं गुज़री। फथकनि था पिया बुखार में खंघ में, 8-8 ॾींहं हफ़्तो मुस्लमान पंहिंजे पीउ मां खां हवाले नथो वठे। या ज़मीन कहिड़े कम जी आहे, या नौकिरी कहिड़े कम जी आहे। अॼु वाइदो कयो त दुकान ते बाद में वञिबो, नौकिरी ते बाद में वञिबो, ज़मीन ते बाद में वञिबो, पर अबे अम्मा जी हाज़िरी भराइबी, उन्हनि खां हाल अहवाल वठी करे पोइ पंहिंजे कम सां वञो, पोइ इंशाअल्लाह कख बि लख थी वेंदा। मिटीअ में हथु विझंदो त इंशाअल्लाह मिटी बि सोन थी वेंदी। सब कोशिश कंदो नी इंशाअल्लाह। नमाज पढ़ो 5 वक्त, कंहिंजो हक़ न खाओ, कोशिश कयो त रोज़ानो दौर कंदा कयो, रुकू अधु रुकू महीने में ख़त्म कढो, 6 महीने में, साल में तो कुरान जो ख़त्म कढो। साल में भी कुरान जो ख़त्म असां न कढियोसीं त वो बच्चो छा। नबी से फरमाया इन्नल्लज़ी लैसा फी जौफिल कुरान कल बैतिल खरब, जहाँ सीने में, जहाँ पेट में, जहाँ घर में, जहाँ उताक में कुरान ना या वेरान जाए थव। ऐं वेरान जा में माण्हू पेशाब कंदो आहे, गंदगी उछलाईंदो आहे, वेरान जा में जिन ऐं शैतान अची वेंदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, भली असांजे घर में टाइल हुजे, मार्बल हुजे, शीशे जो घर ठहियलु हुजे,
अतुर नहीं सेंटन जो छिमकार कयो पर ते कुरान जी तिलावत न हूंदी नमाज न हूंदी ते मलाइक न ईंदा ते जिन शैतान अची वेंदा पोइ जिन शैतान जो कम जहिड़ो क्रोध भनण बेबरकती पोइ 50,000 मुर्स ज़ाल वटि रखिया ही लिखाए रखो 8 ॾींहं जो वरितईं त 50,000 जी जाते 40,000 पिया आहिनि 10,000 पेटीअ मां रलियल मूं गुम थी विया माईअ जो शादी ते सोन जो दाबलो खोलियो त सोन पाए शादीअ ते वञा करमल वाला गुम करमल बाही गुम करमल कोको गुम करमल मुंडी गुम ईअं शैतान दाबलल मूं सोन चोरी करे वेंदो आहे ऐं शैतान चोरी कंदो अथव बाबा चौकीदार न हूंदो त चोर ईंदा नी चौकीदारनि जिन्हनि शैताननि को मलाइक जिथे कुरान जी तिलावत हूंदी आहे निमाज़ हूंदी आहे उते मलाइक पहरो ॾींदा औरतुनि जो मथो ढकियल हूंदो आहे उघाड़ो हूंदो त मलाइक भॼी ईंदा छो त माईअ जो मथो उघाड़ो हूंदो त असांखे ई हया थींदो आहे या न असां ओचितो घर में ईंदासीं न्याणीअ जो भेण जो मथो उघाड़ो हूंदो त यकदमि बीही रहंदासीं त अम्मा पंहिंजे मथे ते पोती रखे न्याणी हूंदी भेण हूंदी हयादार त यकदमि पंहिंजे मथे ते पोती रखंदी असांखे हया थो अचे मलाइकनि खे हया न ईंदो औरतुनि जो मथो उघाड़ो हूंदो आहे पोइ वीचारा हया वजे करे भॼी वेंदा आहिनि पोइ जिन शैतान ईंदा आहिनि पोइ चोरी कंदा आहिनि पोइ नुक़सान कंदा आहिनि घर केॾी महिल बिजलीअ जूं तारूं मिलाए छॾींदा सॼे घर खे बाहि लॻी राति जो सुतो पियो आहे एसीअ में अधु राति जो शैतान शरारत करे हल बाबा एसीअ खे बाहि लॻी वई सॼी राति ज़ाल मुड़ुस फतकनि ये नुक़सान कंदा हाणे बचियुसि ईमान हाणे ईमान कीअं खसराईंदुसि ज़ाल चवंदसि वञ फार विझराया हाणे तो ईमान खसिजेसि वञ फार विझराया त कां असां सां ड्रोह कयूं आहे कां असांजी चोरी कई आहे हदीस में अचे थो नबी से फरमा मन अता काहिनन जेको वियो भोपे वटि इहो जेको फार थो विझे इनखे छा चइबो आहे भोपो बाबा किताब पटे ॾिस मुंहिंजी चोरी थी वई आहे मुंहिंजे ज़ाल जो सोन गुम थी वियो आहे मूं में तावीज़ पियल आहिनि मूं में बुत पियल आहे मूं सां वॾो ड्रोह थियल आहे मूं सां वॾी दुश्मनी थियल आहे महिरबानी कर फार विझ किताब पटे ॾिस छा लिखियल आहे पोइ हू बि वरी निभागा न में ॾिसंदा न खे मस वणंदा न या दबली हूंदी अथनि पठाणनि वारे नसवारो हाणे दबली में था चोर ॾिस हाणे हीउ वेठो आहे चोर तो ॾिसे चई बाबा अथई चोर पाड़े श्री गाड़ी टोपी पातल त साई कमीज़ हाणे जंहिंजी हार बमार में गाड़ी टोपी सो वीचारो फाथो किथे किथे वरी मायूं बि ॾिसंदा आहिनि न बाबा माई अथई घर जी भातियाणी साओ चोलो पातल अथसि अछी सलवार हाणे जंहिं वीचारी माई खे साओ चोलो फाथल या फाथ वो सदक हुई वरी उनखे सचो पियो सम्झे तव्हांखे छा थियो आहे तव्हां दीनदार माण्हू मूंखे 22 साल थिया आहिनि हार मार में ईंदे सभु बुज़ुर्ग हाल में हिते वाइज़ करे आया आहिनि अञा ताईं तव्हां सुधरो नथा छो अञा ताईं तव्हांजो भोपनि ते फार वारनि ते यकीन आहे क़ुर ते यकीन आहे सही थो चवां या ग़लति नबी से फरमा जेको भोपे वटि वियो पोइ हुन वारी जेका ॻाल्हि कयसि वसदक उनखे सचो सम्झई त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे मुंहिंजे नबी फरमायो मां मुहम्मद इन खां बेज़ार आहियां इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे सो अलाह जो वास्तो अथव हिननि भोपनि वटि न वञो इहे सभु धुका हणंदा नबी खे ख़बर नथी पए हालांकि नबी साईं ते जादू थियो या कोन नबी साईं जी पंहिंजी ज़ात ते जादू थियो जादू नज़र लॻंदी आहे पोइ उनजो तरीक़ो नबी साईं ॿुधायो या भोपनि वटि वञ नबी खे पाण खे ख़बर नथी पए त मूंखे छा थियो आहे नबीअ खे ख़बर नथी पए त हिन मुला खे का ॿुधायो त हिन ते जादू थियल हिन में तावीज़ पियल हिन में बुत पियल बाबा नबी साईं खे बि रब ॿुधायो न नबी साईं पाण त कोन चयो त मूं ते जादू थियो अल्लाह ताला ॿुधायो ख्वाब जे ज़रिए सां फ़रिश्तनि खे रब मोकिलियो पोइ हिकिड़े फ़रिश्ते ॿिए खां सुवाल कयो त साईं जन खे छा जी तकलीफ़ आहे ॿिए चयो बाबा साईं जन ते जादू थियो आहे
कंहिं कयो आहे फलाणो यहूदी आहे उन जे धीअरुनि जादू कयो पोइ इहे सूरतूं नाज़िल थियूं कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। बस ये सूरतूं पढ़ंदा विया जादू जो असर ख़त्म। हदीस में अचे तो माशा फरमाती जेको रोज़ानो सुबुह जो शाम जो ये बई सूरतूं पढ़ी पंहिंजे हथनि ते दम करे पंहिंजा बई हथ मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म ते घुमाए इंशाअल्लाह न जादू असर कंदुसि न नज़र असर कंदसि न कांहि न कंहिं भोपे जो को भोपा वारो असर थींदो अल्लाह ताला जा फ़रिश्ता हिन जी हिफ़ाज़त कंदसि। ये सूरतूं पढ़ो पिया तव्हां सभु तहां था चओ त असां कोई कमु न कयूं सभु मुला कमु कनि सूरतूं बि उहे पढ़नि शीशा बि उहे पढ़ी ॾियनि असां पाण कुझु बि न कयूं पाण पढ़ंदा कयूं सुबुह शाम इहे ॿई सूरत पढ़ंदा कयो पंहिंजे हथनि ते दम करे पंहिंजे बदन ते शुकारे छॾियो हथ घुमाए छॾियो इंशाअल्लाह जादू जो असर न थींदो नज़र न लॻंदी मैं खे नज़र लॻे डॻीअ खे त इहे सूरतूं पढ़ो यकीन कयो असांजे नबी सच फरमायो हकीम जी ॻाल्हि ते यकीन थिए थो भोपे जी ॻाल्हि ते यकीन थिए थो नबी साईं जी ॻाल्हि ते यकीन न जिन आहिनि ॾे न वेंदा कयो थोरी माईअ खे तकलीफ़ थी थिए त भॼायो था त हिनखे जिन थियो इहे सभु जिन आई जेके बि जिन कढंदा आहिनि उन्हनि खां मथे ते क़ुरान मजीद रखी करे पुछा कनि त जिन आहे असांजे कंडियारे में हूंदो हो पुनल फ़क़ीर उजंग हो जिन कढंदो असीं पढ़ंदा हुआसीं पोइ शाम जो वञो छा पुनल ॾे हवाल घणा जिन कढियई चवंदो जोगी साहिब छा जा जिन आहिनि जिन विया जबलनि जे वादियुनि में 99% मकर आहे 1% बीमारी आहे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जो मरीज़नि जा हथ पेर फिरी था वञनि तारा ॻड़ा माण्हुनि जे लेखे शायदि जिन आहे पोइ चवंदो त हिकिड़ी माईअ खे जिन वरितो बरोच हुया पोइ मूंखे हेॾो खणी आहे उते जो विस त माईअ जो उठ जेॾो कद हुजे वॾी कदावर तारा ॻड़ा बसि हथनि खे बि ईअं जिननि वांगुरु कयूं वेठी हुजे ॿाहिरि बि टिजनि पिया मूंखे चयोसीं हाणे इहो जिन अथव पोइ पुनल फ़क़ीर चवंदो मां जीअं जो अंदरि वियुसि त माईअ खणी दसियो ॿई गोॾा सीने ते रखियईं हथ ॿई ॻिचीअ में सफ़ा ठुप मारे पियो छाजो मूंखे जिन मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणी जाइ ते मुंहिंजी शादी कराइनि चाचे पुनल चयोसि मां लहो त सही मारे थी लहो त हुन निभागनि खे चवां पोइ मस माई वेचारी लथी ही ॿारु निकितो हुनजे ॿारनि खे चई बाबा माईअ खे ॾेढ जिन आहे जेको चए थो जेसि ताईं फलाणी जाइ ते शादी न थींदसि तेसि ताईं मां न छॾींदुसि चयो ॾिठई तोसां सचो कयईं पोइ ॿी शादी थी हुयसि वरी जिन न आयसि बाबा जिन न आहिनि हरू भरू तव्हां छो परेशान थिया तव्हां मोहिद माण्हू तोहीद परस्त माण्हू उलमा देवबंद सां तव्हांजो वास्तो हालेजवी जी जमायत थोरी माईअ खे तकलीफ़ थिए त हल मां कुड़े फ़क़ीर हलो फलाणे भोपे ॾे भोपनि खे घर में था आणियो नौजवान न्याणियूं उन्हनि जी आॾो था विहारियो अचे त हिनखे जिन इलाज करायो इलाज दवा सुनत आहे जेकॾहिं जिन्नत शैतानी बीमारी हूंदी त अलहमद पढ़ंदा कयो पाणी पियो मानी खाओ दवा खाओ पोनिस्टान जी गोरी खाओ अलहमद पढ़ंदा कयो इंशाअल्लाह बीमारी हूंदी त दवा सां ख़तमु थी वेंदी शैतानी चक्कर हूंदो सूरत अलहमद सां रब शफ़ा ॾेई सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह घर में निमाज़ वारो माहौल बनायो नबी से फरमा पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो निमाज़ न हूंदी क़ुरान जी तिलावत न हूंदी त घर क़ब्रिस्तान आहे पोइ उते जिन ईंदा शैतान ईंदा पोइ शरारतूं कंदा ऐं हीअ भली ॻाल्हि आहे हिननि वैज़नि जलसे में शरीक थींदा कयो जिथे प्रोग्राम थिए दीनी जलसो थिए जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे हिननि जलसनि सां ईमान साओ थींदो ॾाढो भलो आहे साल ते 6 महीने जलसो थींदो त 6 महीननि ताईं हुनजो असरु रहंदो असांजा हज़रत साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा 6 महीने साल ते जलसो ज़रूरु करायो न त नौजवान माण्हू सभु बिदती थी वेंदा या राफ़िज़ी थी वेंदा नौजवान नसुल असांजी तबलीग त वाइज़नि में थी हले जलसनि में क़ुरान त माण्हू कोन था पढ़नि न हदीस
हक़ जा आलम असांखे अचनि था ॾिसो त कहिड़ियूं दीन जूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि था त इन्हनि जलसा में शरीक थींदा कयो ऐं कोशिशि कयो त हर ॻोठ में वाइज़ थिए जलसो थिए ऐं उलमा जो साथ ॾियो बुज़ुर्गनि जी जमात सालिहनि जी जमात जमियत उलमा इस्लाम आहे दुआ कयो अल्लाह असांजो मरण असांजो जीअं हिननि आलमनि सां करे जॾहिं बि आलमनि जे तरफ़ां सॾु थिए आलम नबीअनि जा वारस थिए आलम नबीअनि जा वारस 1.25 लाख नबीअनि जा वारस बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनजा 2 पुट हुजनि हिकिड़ो फरमान बरदार ॿियो नाफ़रमान हिकिड़ो निमाज़ी ॿियो बेनिमाज़ी ॿुधायो पीउ जा वारस 2 पुट थींदा या हिकिड़ो थींदो या बेनिमाज़ी न थींदो नाफ़रमान न थींदो जा वारस उहो त अॻे ई अची पहुचंदो त वारस आहियां ई मां नबी से फरमा अल उलमा वरसतुल अंबिया आलिम 1.25 लाख नबीअनि जा वारस अथव आलिम मुवहिद हुजे अक़ीदो सही हुजे शिरक हुयुसि त पोइ त नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो रब फरमायो तुंहिंजो पुटु न आहे पोइ वारस छाजो लूत अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम जूं घर वारियूं हुयूं पर शिरक हुयो न रब फरमायो मां कढी छॾियो मान उन्हनि जे नस्ल मां आलम जा ई उन्हनि खे कढी छॾियो मान आलम जो अक़ीदो ईमान सही हुजे नेक हुजे मुत्तकी हुजे परहेज़गार हुजे इहो त 1.25 लाख नबीअनि जो वारिस अथव पर असांजा गुनाहगार मौलवी बि 1.25 लाख नबीअनि जो वारिस अथव सॼो वाइदो कयो थो उलमा जी इज़त कंदासीं उलमा जी गिला न कंदा कयो चूं ख़ुदा ख्वाहत के पर्दा कस दरद तीन तंदर तनए पाका ज़नद सादी फरमायो अल्लाह जॾहिं कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे दुनिया आख़िरत में ज़लील करणु चाहींदो आहे पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेहंदो नेकनि ऐं आलमनि जी ॿियो गिला कंदो बाबा मौलवी अहिड़ा मौलवियुनि में अमल कोन्हे मौलवी सुधरनि त असां ते असरु थिए मौलवियुनि जो सियासत में छा वञे जेको ईअं चवे सम्झो त रब पोयां पियो आहे मौलाना मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेको आलमनि जी गिला कंदो मरण खां बाद हुन जी क़ब्र खोटियो हुनजो मुंहुं क़िबले खां फिरियल हूंदुसि क़िबले ॾे मुंहुं न हूंदुसि सो गिला त कंहिंजी बि न कयो पर हिननि आलमनि जी गिला खां बचियो जिथे वेहो हिननि जो दिफ़ा कयो त बाबा आलम चङा नेकनि असां खां भला इंशाअल्लाह पोइ हिते बि हिननि सां गॾु हूं त जन्नत में बि हिननि सां गॾु हूंदासीं बसि हिकिड़ो नात ख़्वाना मूं सां उहो गज़ल चवंदो पोइ दुआ था घुरूं दुआ खां अॻु में न उथिजो